नाज़रीन, गाजी ख़बर भरिसां ॻोठ वरियो पीर में राशन वठण लाइ हेलीकॉप्टर पोयां डोड़ंदड़ पोरियत गदा हुसैन कोसो पाणी में किरी ॿुॾी फोत थी वियो। इन हवाले सां तफ़सील ॿुधाइण जे लाइ असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे SS न्यूज़ जो रिपोर्टर शिराज हुसैन गाड़ी। जी शिराज, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, जीअं त गाजी खुआड़ भरिसां ॻोठ वरियो पीर में हेलीकॉप्टर तां राशन वठण वेंदड़ पोरियत गदा हुसैन कोसो पाणी में ॿुॾी फोत थी वियो आहे। गाजी खुआड़ भरिसां ॻोठ वरियो पीर में हेलीकॉप्टर ते राशन विरायो वियो हुयो ऐं राशन जे पुठियां रोड़ींदड़ ॻोठाणो पोरियत गदा हुसैन सिमनाले में ॿुॾी फोत थी वियो आहे ऐं संदसि जे घर में कोरा मतल आहे। यादि रहे त हर तरफ़ पाणी पाणी आहे, जंहिं करे पोरियत फोत थी वियो। अहिड़े इतला बाद हेलीकॉप्टर वारा बिना राशन विराइण जे वापसि हलिया विया। फोती जे वारसनि जो चवणु आहे त असांजे ॻोठ में हेलीकॉप्टर तां राशन उछलाए ॻोठाणनि खे राशन ॾिनो वियो ऐं सिमनालनि जे मथां राशन उछलायो वियो, जिते असांजो हमराह गदा हुसैन पाणी में ॿुॾी फोत थी वियो आहे। पर असां काफ़ी ॾींहं खां बुखुनि ते आहियूं, पर असांखे सही तरीक़े सां राशन नथो ॾिनो वञे। शिराज हुसैन, तफ़सील ॿुधाइण जे लाइ अवां जी महिरबानी।